सोने जे कदर सोना रखी रखियो मौलाना की ॻाल्हाइनि था सिंध जे क़ाइदे खे ॻाल्हाइनि था छा कयो आहे छा कयो घणो कुझु थियो आहे कल वारी तकरीर जेका वरी ख़त्म रुगो जल्सो मतो कमर में हो खुदा जो कसम अखियुनि मां पाणी वहे पियो भाउ राशिद जेका ॻाल्हि पई करे हैफ़ो जे उन्हनि खे ॾुखे वक़्त में इन शहीद जे बचड़े रात ॾींहं करे सिंध जे मारवड़नि खे गोॾ मां पई कढी छो त असांजी जमा जो मौक़िफ़ ई हुआ असांजी जमा जो नज़रियो ई हुआ असांजे जमा जो मंशूर ई हुआ अल्लाह जी इबादत रसूलुल्लाह जी इताअत मज़लूम जी हिमायत ज़ालिम सां बगावत बिला तफरीक खिदमत बिला तफरीक खिदमत कोन ॾिठो न ॾिठे त हिंदू आहे न ॾिठे त सिख आहे न ॾिठे त माड़ेचो आहे न ॾिठे त पीर बागड़ी आहे न ॾिठे त मुस्लमान आहे न ॾिठे त पीके जो आहे न ॾिठे त लीग जो आहे न ॾिठे त बरेलवी आहे न ॾिठे त शियो आहे न ॾिठे त देवबंदी आहे न ॾिठे त जगे जो आहे जेको आहे जेको आहे बाबा हाणे मुसीबत में फाथो आहे छो त क़ाइद जो हुकुम कयो सिंध जे अंदर ॿोॾ बरसात वारो अज़ाब कड़की पियो इन्हनि जी वाहवर कयो खुदा जो कसम आहे क़ाइद सिंध निकिरी पई कोन चाचा हाओ उलमा जो एहसास अथव यार वो खोड़ो चवंदो आहे न हिकिड़ो टोटको मरो त मलाइका पाण नसी नासुन मां कढे मरो त ख़बर पयो मलाइका कुझु न मौलवी खे ॻाल्हायो था अड़े जे नथो करे सघे ॻाल्हाए न नफ़रत न कर मदद न कर साथ न ॾे त गिला न कर नफ़रत न कर बुग़्ज़ न कर हसद साड़ न कर हां छड़ो पंहिंजी जाइ ते वेठो थधो साव खणी करे चयो यार मौलवी भला छो त पार ॼमे बि आज़ान तकबीर मौलवी जन छोरो वॾो थिए त वरी छोरे जी शादी जो मामलो अचे लाल कुंवार हलाल करे मौलवी जन निकाह मौलवी पढ़ाइनि हाणे जे मरी पियो वरी जनाज़ो मौलवी पढ़ाइनि अड़े मुसल्ले ते बीह करे मौलवी नमाज़ पढ़ाइनि अठे ॾींहं जुमे जी नमाज़ मौलवी पढ़ाइनि ऐं वरी ईद ते बि मौलवी अची नमाज़ पढ़ाइनि काव्या मौलवी ते उहे बीठा हूंदा जेके 360 ॾिया हूंदा हिकिड़ा आहिनि 5 वक़्त ॾिया हिकिड़ा आहिनि 8 ॾिया ॿिया आहिनि 360 ॾिया 5 वक़्त ॾिया चाचे ॾिया हा साईं अची मस्जिद में 5 वक़्त अची करे वुज़ू करे नमाज़ पढ़ंदा 5 वक़्त में पाबंदी सां पढ़ंदा ये न बाबा ॿिया त 8 ॾिया 8 ॾींहं जुमे जी पढ़ंदा बस एहसान करे छी शुक्र आहे तो 8 ॾींहं अचे थो ॿिया त 360 ॾिया माना ईद जी नमाज़ रमज़ान जो चंड नज़र न ईंदो न ईद जो चंड हिनखे सफ़ा हां रमज़ान वारे चंड जे लाइ दूरबीनी ते ॾिसंदे कोन नज़र आयो हा हो तो कोई न नीचे में हां रोज़ा रखना पवंदा न के त वरी अहिड़ा बेवकूफ़ चरिया तो उन्हनि मुलहू अनु खुटो आहे छा हां ये भी लफ़्ज़ कढदा अथव वरी के वरी चरिया नादान चवंदा आहिनि नियत साफ़ रोज़ो नमाज़ माफ़ नियत साफ़ रोज़ो नमाज़ माफ़ अल्लाह अकबर इन्हनि लफ़्ज़नि चवण सां माण्हू कुफ्र में थो हलियो वञे नथो पढ़े नथो रोज़ा रखे गुनहगार जेकॾहिं ये जुमला तो चवे अनु खुटो आहे छा जो रोज़ो छा जी नमाज़ नियत साफ़ आहे रोज़ो नमाज़ माफ़ आहे त काफ़िर थी कुफ्र में हलियो मुसलमानो उलमा जो एहसान समझो खुदा जो कसम आहे तव्हां असांजे बचड़नि खे आलिम क़ुरान पढ़ाइनि हलाल हराम जी तमीज़ मौलवी आलिम तव्हांखे करे ॾियनि छो इहे नबीअ जे दीन जा वारिस आहिनि मां नथो चवां इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा आमिना जे लाल
महबूबे ज़ुलजलाल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ धनी वक्त राजपुर जा कोठवासियो हवासी मन ये तो जा मुझा जुमला चल अज महबूब जे रोज़े दर ते मलाइक खणी वञन मुंहिंजो विजदान थो चवे त हे बंदा रब खे वणी वञन मुंहिंजा हड़ गुनाह छणी वञन। पढ़ा पैगंबर जो फरमान साईं जन फरमायो कानत बनो इसराईल तसूसुहुल अंबिया व अना आखिरुल अंबिया ला नबिय बादी अल उलमा वरसतुल अंबिया। नबियन जे सरदार फरमायो साईं जन फरमायो मुंहिंजा उम्मतियो बनी इसराईल जे अंदर जेके भी नबी रसूल हा सब पंहिंजे उम्मत कौम जी अगवानी कंदा हा रहनुमाई कंदा हा सियासी नबी हा सियासत कंदा हा। फर्क इहो आहे जो अल्लाह साईं जंहिं नबीअ खे जंहिं ॻोठ में जंहिं शहर में मोकिलियो जे उहो नबी सगोरो मरी वञे फौत थी वञे अल्लाह साईं वरी उन ॻोठ मां उन बनी इस्राईल मां ॿियो नबी पैदा करे ईअं सिलसिलो हले पियो सभु नबी पंहिंजे उम्मत क़ौम जी रहनुमाई कनि पिया सियासत कनि पिया। कानत बनो इसराईल तसूसुहुल अंबिया व अना आखिरुल अंबिया ला नबिय बादी। सैयद फरमाए मां आखिरी नबी आं छो त ख़त्मे नबूवत वारो ताज रब मुंहिंजे मथां रखियो आहे मूंखां बाद में कोई नबी नाही अचणो। सैयद फरमाए मां भी सियासी नबी आं मां भी सिर्फ ॻोठ वारनि जे लाइ न मके वारनि जे लाइ न काइनात जे इंसाननि जे लाइ रसूल रबर थी आयो आं। पैगंबर जो ऐलान ॿुधियो वञ ओ राजपुर साहिबान साईं खे रब जो हुकुम थींदो पियो आहे जिब्राइल अमीन पहुची वियो आहे क़ुरान खणी अची वियो आहे चवे थो कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। रब तो फरमाए महबूब मां हुकुम तो कयां चओ माण्हुनि खे त मां सारे काइनात जे इंसान जे लाइ रसूल थी आहियो। सोना साईं सॼी दुनिया जे लाइ महदूद मकान जे लाइ या महदूद ज़मान जे लाइ साईं जन फरमायो मुंहिंजे लाइ न महदूद मकाना न महदूद ज़माना न महदूद कौम न मां के ख़ास कौम जे लाइ न ख़ास मकान जे लाइ न ख़ास ज़मान जे लाइ आयो त ख़ातम नबीन बणजी करे आयो मूंखां बाद में कोई नबी नाहे अचणो। हाणे क़यामत जे सुबुह ताईं मुंहिंजो राज थींदो मुंहिंजी शरीयत हलंदी रब जो कानून क़ुरान अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत जे सुबुह ताईं मुंहिंजो दीन हूंदो मुंहिंजी शरीयत हूंदी छो त मां आख़िरी नबी आहियां मूंखां बाद में कोई नबी नाहे अचणो। जेकॾहिं कोई अची करे दज्जाल कज़ाब कूड़ो अची दावा करे त मां नबी थी आयो आहियां जीअं गुलाम अहमद मिर्ज़ा कादियानी नबूवत जी दावा करे पियो अहिड़ा खोड़ उनखां अॻु में बि थी गुज़री विया। ओ राजपथ साहिबान जॾहिं 12 रबीउल अव्वल जी तारीख़ मुस्तफ़ा दुनिया छॾी आहे मुस्तफ़ा ते मौत वाक़े आहे मुस्तफ़ा जो विसाल थी पियो आहे दुनिया मां बुरको सजन मटायो आहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा रब्बे काबा जो कसम अम्मा आयशा तय्यबा
आशिका ताहिरा हुजरा जेका मोमिन जी मां अबू बकर जी न्याणी मुस्तफा जी प्यारी रानी अम्मा आयशा जो घर हुजरो मस्जिद नबवी जे भर में हुयो आखिरी पसाव मुस्तफा जा आयशा जे घर में जा रब्बे काबा जो कसम अम्मा आयशा जे हज में जा झोल में जा मां ये झोल मुबारक वाली शो न चवा एक झोल अबू बकर जी जेको आयशा जो अबो हो आज मुस्तफा के सालमन मक्के वारन की जायो हो इहो ही अबू बकर होयो जो मुस्तफा के आराम कराए पयो या हंज झोल भी बरकत वाली जेमे मुस्तफा पहियो सिर मुबारक रखी करे अबू बकर जे झोल में आराम कन पया जरे आखिरी मुस्तफा जा पसाव होया आखिरी लम्हात होया अम्मा आयशा जी झोल आया मुस्तफा जो दम परवाह थी वयो ओ दुनिया जो इंसान पैगंबर जे विसाल ते गलाया रब्बे काबा जो कसम या क़यामत सुगरा वारो मंदिर मदीने में थी पयो जेको जाते साहबी रोंदो पयो खबर पई वई मुस्तफा दुनिया छडे वयो अज मुस्तफा दे मौत जी वयो सब रोन पया खुदा जो कसम आएदा आशिक दीवाना परवाना होया एकड़ो साहबी बाग पंजे में जो खबर पई त मुस्तफा दुनिया मां लड़े वया मुस्तफा ते मौत जी वयो वो पंजे अखिन के आंखा दई जोर दई करे भई तारा फेकरे भी रयो चवे तो है इन अखिन सा आका के ॾिसंदा से अज आका दुनिया छॾे वयो के ॾिसंदा से यो इश्क हुयो रब्बे काबा जो कसम परी बिलाल ते नजर करे हजरत बिलाल जेको मक्के जे घिटन में कसे जो वने पयो त तलवारी ते हजरत बिलाल के संभारियो वने पयो असियत में तकलीफ हजरत बिलाल बर्दाश्त कहीं पे हजरत बिलाल गुलाम हुयो इन हजरत बिलाल के अबू बकर सिद्दीक सा आवाज कयो हजरत बिलाल भी मुस्तफा सा हिजरत करे गड अची मदीने में वयो अज हजरत बिलाल भी हो क्यों दिसे पयो रे मुस्तफा दुनिया छडे वयो तदफीन थी वया इमामुल अंबिया जे बारे में मशवरा हलन पया एकरा जन पया त अपने मुल्क खणी हलाओ से मक्के में हली करे मुस्तफा के पैजे घर आमना जीजल अमर जे आमना जे दामन में समाया जेका अबवा जगह दिया एकरा जन प्यार न जाते मुस्तफा जायो अम्मा आमना जो घर होयो अब्दुल्ला जो घर होयो मुस्तफा के उते अली करे मदफून कयो था एकरा जन प्यार न पैजे दादे जे घर में समाया गया चाचे जे घर में समाया गए या जन्नतुल मुअल्ला कब्रिस्तान मक्के में या उते दफनाया गए मशवरा सहाबा जा हलन पया रब्बे काबा जो कसम अबू बकर ने माहौल के संभाले भी वरतोआ मशवरो अबू बकर जो फाहजिया जमन को यार गाल तो जे मक्के का मदीने का मक्के ताई मुस्तफा के खलियड़ो या सुठी गाल नहीं जो त पैगंबर पाण फरमायो जातो लगे की मिट्टी खई वेंदिया उते जरूर दफनायो नींदो जाते इंसान दफनायो नींदो तो इंसान जी मिट्टी खई वेंदिया कुरान में भी जिक्र आयो अज मुस्तफा जो साल बर्बाद अम्मा आयशा जे हुजरे में थी पयो इत्तेफाक राय सा यो मामलो अची वयो आका के न हुजरे के अंदर दफनायो ओ यो हुजरो अम्मा आयशा जो घर होयो पर पैगंबर फतवा पाणन ने ही चई वया हालत वया या भी साहबा के खबर हुई आका इमामुल अंबिया निशान दी करे वया चई वया मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह एकड़े ॾियारे आका साहबा निशान दी करे बुधाइल पया दसन पया ओ मुजा साहबियो जिया पा अज अल्लाह मुखे हुकुम कयो अज मां तमा के बुधाया यसरब तन रहो मदीनो मुनव्वर थी पयो पर अल्लाह यसरब में मदीने मुनव्वर में जन्नत लाहिर किया सही केड़ी जाए ते जन्नत जा आका दसन पया हे घर हे मिंबरो इन घर ऐ मिंबर जे दरमियान में जेकी भी जाए हुआ अल्लाह जन्नत करे रनिया या पैगंबर की फतवा है साईं जन्नत मा बैन बैत बैत माना घर चा
घर वो मिंबर ये जो अम्मा आयशा जो घर ये जो मिंबर साईं फरमाए घर ये जो मिंबर या विच विच का जाया घर समय सजो अल्लाह जन्नत ठाए जन्नत कयो इन टुकड़े के अल्लाह जन्नत बनाए ओड़ा दुनिया में जन्नत ॾिसणी थी न मदीने हलियो अल्लाह जन्नत लाहे रखे मदीने चौल सुभान अल्लाह पैगंबर साईं की फतवा सहाबा में मशवरा उलमा का ॿुधो हूंदी उमर जे हथ में तरार जोश जज्बे में चवे पियो जेको चवंदो पैगंबर जे बारे में त मुस्तफा मरी वियो आहे मौत मुस्तफा ते अची वियो आहे उनजो सिर कलम उमर केर उमर जी यादो अचे छो सोने उमर के कहीं जो उमर छा तू चवी मुस्तफा तो दुनिया छॾे मौत बरका मौत खा खुदा जी ज़ात पाक न ये मूसा अलैहिस्सलाम रब सां मिलण वियो हो न वरी मोटी आयो असा जो महबूब आका रब सां मिलण वियो सुभान अल्लाह उमर जी जलवा सैयदना सिद्दीक़ अकबर पंहिंजी न्याणी जे हुजरे में आया सैयदना सिद्दीक़ अकबर जी न्याणी आयशा पर रानी मुस्तफा जी सुभान अल्लाह पर मोमिन जी मां चाचा हिकड़ी अमड़ उहा जहिजन हिकड़ी अमड़ उहा जे खीर पियायो ये रज़ाई अम्माया जेका जने भी अम्मा जेका खीर पियाए भी अम्मा इज्जत कदर बिनी जो करणो छो त यो सबब असां के आका खां मिलियो मदीने शहर के अंदर हिकड़े ॾियारे साईं साहबा जे कचहरी में वेठा जिंदगी कोड़ी औरत थी अचे पई साईं मसमत तां उथी करे अज भरो थी करे अमड़ कुरानी जी आदरबा करे चादर विछाए करे अमड़ साईं जी खिदमत पिया कर पया वरी अमड़ की वा कटड़ी खणाए करे अज भरो करे आया साहबा में चोप चाही यार या बरकत आई भलाई औरत वार केरा या एने शान वाली औरत केरा जे लाइ पैगंबर चादर विछाया जे चादर जा बक समझाया सुभान अल्लाह अल्लाह केड़ी औरत एकरन जे त अम्मा छा यार अम्मड़ त आमना हुई जेका मुस्तफा नंढड़ा होया मक्के मदीने के विच में अम्मड़ बीमार थी पई उते फौत थी वई आमना जी त कब्र अबुआ में आहे अम्मड़ त फौत थियल के तो जे बे जे यार गाल ॿुधी थी हाओ या उहा अम्मड़ा जे मुस्तफा के खणी वई खीर पियारियो रज़ाई अमाया हलीमा या हलीमा रसूल था मक्के की लगे ही कोन थी हर इलाके जो भुलियो पइजो आहे ताइफ परे आहे अम्मा हलीमा ताइफ जी अम्मा हलीमा का जी ताइफ जी सादिया कबीले जी अज भी अम्मड़ जो घर उते आहे अल्लाह ताइफ ॾेखारे छॾ खुदा जी कसम है अम्मा हलीमा जॾहिं खणी वई अम्मा हलीमा जे बकरनि सां गॾु पगड़ बि चरन पया मजाला जो पगड़ बकरी के खाए पाक नबी जी रज़ाई भेण बीबी शेमा अल्लाह ओ नंगल कयो है अम्मा सां अम्मा अज मुखे भाव पंहिंजो गॾु ॾे वठी वञा बकरियूं चाराइण खेॾंदा से अकेली थी वञा वो जाए जुड़ी अञा मौजूद है उते अञा पगड़ जाम इन अखियुनि सां रब ॾेखारियो यो मंज़र सुभान अल्लाह काय बिराई ॻाल्हियूं त घणी वणी बहरहाल अम्बड़ हलीमा खण त आई सहेलनि सां गॾिजी आई ताए खपा एतिरो परे आ मां हीअं चवां खणी त सखर जेतिरो भी मुबालगो नहीं जो त असां जॾहिं वियासीं 2019 में अॻे ताइफ बंदो हाणे खोलियो तो बाबा वञो घुमी अची ताइफ थधो इलाही
जे तमा सा वट गोरख या हेलो कोहमरी या कोटिया घर में भजी वेंदा कोड़े तो चाहे उवर ते था वञो कोटिया थधो मुड़वा कोहमरी थधो आ समझो न सर सब्जा ताइफ थधो आ समझो था मक्के खां एकड़ो करे ये 3 कलाक पूरा गाड़ी वरता जबल चाड़ी लाइन वे रो बारा हल हला स्टाफ थियो बारा थाने रोड रास्ता थी बयान पर उन माल में उठन ऐं गडन ऐं घोड़न जी सवारी या गजी जल अम्मा हलीमा भी गड उन्हनि सां आई सहेलियुनि सां सहेलियुनि चयो हलीमा तुंहिंजी सवारी कमज़ोर आहे हाणे करला हुकम पहुचंदी असां हलायूं थियूं अची करे मके में अमीरनि सरदारनि जा ॿार सभु खणी वियो यतीम मोहम्मद के समझी छॾे वियो अम्मा हलीमा देर पहुती आहे सभु दरवाज़नि ते ईंदी वई सभु दरवाज़नि वारा चवनि पिया हलीमा अॻ में मायूं आयूं दायूं मायूं ॿार खणी वियूं हिकिड़ो ॿार यतीम थी छॾे वियूं दरवाज़ो अम्मा हलीमा खड़कायो अंदरों अम्मा आमना जो आवाज़ आयो मन दकल बाब अल्लाह केरा अम्मा हलीमा जवाब दीदे पई मुर्स के बाहर सवारी ते बिहारे आई जवाब दीदे पई त माताई माई हलीमा या सत्य कबीरे दियां खैर ताजे बार जी खबर पया बार खणाई अम्मा हलीमा अम्मा मना जखन मानू ककरी पया चन लगी ओ सत्य कबीरे जी दाई माई खोड़ माई दरवाजो खड़काए आयूं आ यतीम समझी करे छड़े वयो बंद दरवाजे ता यतीम बुधी करे मोटी वयो अंदर ही कोन आयो बार आहे पर यतीम सुभान अल्लाह बार आहे पर यतीम अम्मा हलीमा चवण लगी ओ आमना मुझे भी खबर पया मां भी मुर्सा सलाह कया यतीम जी परवरिश खुदा करण कंदासी सुभान अल्लाह इन यतीम जे करे रब करीम जा घर में बरकत फसलन में बरकत विझंदो सुभान अल्लाह अल्लाह दे रखा न यतीम के खड़ी दी अल्लाह जे हाथ हां मरहबा रब्बे काबा जो कसम आजी जो अम्मा हलीमा मुस्तफा जे मता अशी चादर पयला कपड़ो पयला ये जो लाहे जो मुस्तफा मुमकिन पया सुभान अल्लाह नजर नजर सा मिली वया अम्मा हलीमा देर न कया मुस्तफा के खनी बोसो नहीं करे शाकिर मिलाए अम्मा हलीमा जे जिस्म में करण लगी वया इनकलाब जिस्म में बर्पा थी पयो अम्मा हलीमा जा पिस्तान धन्य मुबारक खीर में भरजी वया सुभान अल्लाह एडी मोहब्बत छदे ते पाक मोहम्मद सुभान अल्लाह अम्मा आमना थी चवे हलीमा यतीम समझी करे पालना में कोता ही न कजा एड़ो बार दुनिया में ॾिठो ही न हूंदे गाली बुधाई वे तो सही न जदे यो मुझे बतन में हो पेट में हो पकरम तो शान कन पया पत्थर सलाम कन पया गुण झुकन पया वो भी मथे भरजी अचन पया ओ हलीमा यो मामूली बार थी जेकरे ओगराई जाया पगर पसीनो जिस्म मां निकरे त मुश्काम बरखावती के मुझे जिस्म मां मामूली बार न समझ जा अम्मा हलीमा चंगली आमना परवाह नहीं दिल चाह मां समझी वई ए मामूली बार नहीं मां भी दुनिया जा बार ॾिठा पर हे मां भी न ॾिठो जॾहिं मुस्तफा अमर जे पेट मां जायो आ मोहम्मद मुस्तफा मक्के में आयो आ त जिब्राइल छा फरमायो आ ओ आमना मुबारक हो जई दुनिया में खोड़ माण्हू ॾिठा नबियन सा रसूलन सा मुझो पालो पयो आ नबी रसूलन जा मां चेहरा ॾिठा पर हेड़ो बार मां भी न ॾिठो आ सुभान अल्लाह जिब्राइल की मुबारक दी आमना समूरा नबी ॾिठा
समूरन नबियन सां मुंहिंजो पालो पियो आहे, पर हेड़ो ॿार मां बि न ॾिठो। आओ इहो हिकिड़ो ई त हुयो, इहो हिकिड़ो ई त हुयो। तॾहिं हज़रत हसन ही शेर चयो, وأحسن منك لم تر قط عيني وأجمل منك لم تلد النساء خلقت مبرعا من كل عيب كأنك قد خلقت كما تشاء. حضرت حسن تو فرمایا آقا او سنا इन अखियुनि दुनिया में तो जड़ो ॾिठो ई नाहे, तो जड़ो ॿार कंहिं औरत ॼणियो ई नाहे। ओ सोना साईं तोखे रब बेअब करे पैदा कयो आहे, तो में कोई ऐब कोन्हे को। जीअं अल्लाह चाहियो तीअं रब तोखे पैदा फरमायो। इहो हिकिड़ो ई त हुयो जेको वजहे काइनात, जेको मक़सूद काइनात। चो सुभान अल्लाह। ए त भाग भला थी विया राज पर साहिबान जो तमाम जे रहबर रसूल जो उम्मती रब बणायो आहे। तॾहिं ईमानदारन खे रब क़ुरान जे ज़रिए हीअं फरमायो आहे, फरमायई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ युबा लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। मां पंहिंजे मुंहुं तां हटी वियुमि, कुझु ॻाल्हियूं हेॾे होॾे थी वियूं। इहो हज़रत बिलाल हो जंहिंजो वॾो कमाल हो। इहो हज़रत बिलाल हो। अॼु मको छॾी मदीनो छॾी थो वञे। अल्लाह मुस्तफ़ा अम्मा आयशा जे हुजरे में आराम ओ जेको अॼु गुंबद ख़िदराया रोज़ो अतहरा जंहिंते अल्लाह जी रात में 24 कलाक रहमत वसंदी पई आहे। उम्मत जा दुरूद पुॼनि पिया, उम्मत जा सलाम वञनि पिया। चओ सुभान अल्लाह। साईं जन फरमायो जेको मुंहिंजे क़ब्र मुबारक ते जिगरे दुरूद पढ़े सलाम चए मां मोहम्मद कई हुनखे जवाब ॾींदो। सुभान अल्लाह। अॼु बिलाल गॾी खयूं मदीनो छॾियूं थो वञे, साॻो पंहिंजे वतन मां काफ़ी ॾींहं गुज़री विया। बिलाल खे निंड में ॾिसे हाओ पैगंबर जी ज़ियारत निंड में थी आहे, पैगंबर ॾोरा पोड़िनो आहे, पैगंबर मयार खणी आहे। बिलाल इहा ॻाल्हि ठहे त नथी। ओ मुंहिंजा आशिक़ दीवाना परवाना मुंहिंजे शहर मदीने खे छो छॾे वई? मुझे मस्जिद नबवी मां छो निकरी वई? बिलाल तू मुझे मस्जिद नबवी में हुंदे दुरूद सलाम चवंदे हुई मां तोखे जवाब ॾींदो। मेरी बेवफाई जुदाई ठहे नथी। निंड में आका जी ज़ियारत या निंड में गुफ्तगू जारी आहे। हज़रत बिलाल खे खुली वई आहे। रब काबा जो कसम सीरत जे किताबनि में चए थो बिलाल वरी गंढे खणी करे सिधो मदीने ॾे राही थियो आहे। पंधु कंदे हज़रत बिलाल मदीने में पहुची वियो। ओड़ ज़मानो गुज़री वियो। अॼु पतो पइजी वियो त बिलाल साॻो मोटी आयो आहे। इहो बिलाल त उहो हो जेके पैगंबर हुकुम कयो हो काबे जे छत ते बीह करे हज़रत बिलाल चई सन 8 हिजरी जे अंदरि जॾहिं मको फतह थियो हो। मुस्तफ़ा बिलाल खे सॾे करे चयो बिलाल जी आका अॼु मुंहिंजो हुकुम थी काबे जे छत ते बीह करे आज़ान चओ तव्हांजो मके जे मुशरिकनि सरदारनि खे ख़बर पइजी वञे बिलाल जी क़दर क़ीमत छा आहे। ओ बिलाल तुंहिंजी इज़त मक़ाम मां मेरा जवारी रात जन्नत में ॾिसी आयो आहियां। तूं घुमे त फर्श ते पियो पर घुमण जो आवाज़ हथ ते अचे पियो। जिब्राइल तोखे चयो त जन्नत में तोखां अॻे कोई न वेंदो। एकदम केरु थो हले? साईं जन जन्नत घुमण पिया न। हा
साईं जन पूछा था कि माण्हू जे हलण जो आवाज़ को लॻे साईं कोई न आहे जन्नत जिब्राइल हे आवाज़ ई अचे थो माण्हू तो अॻियों हले आवाज़ माण्हू जो घुमण है ॼाणायो हबीब तुंहिंजो शागिर्द तुंहिंजो गुलाम हज़रत बिलाल सोना साईं अल्लाह तव्हांखे बिलाल जो शान थो ॾेखारे मथे बिलाल न आयो आहे घुमे फर्श ते थो आवाज़ मथे अर्श ते अर्श माना मथे वो अर्श अञा मथे आहे अर्श बि माना या मथे हा ये साईं जन्नत मथे आहे न हा महबूबा बिलाल जो शान रब तव्हांखे ॾेखारे आओ बिलाल साईं जन मोटी आया सभु ॻाल्हियूं किसा ॿुधाइनि पिया अबू बकर तुंहिंजी माड़ी में ॾिठमि घुमियमि उस्मान तुंहिंजी बि वाह जे माड़ी ॾिठमि घुमियमि भाउ अली सोटाली तुंहिंजी बि माड़ी ॾिठमि घुमियमि बिलाल साहिब तुंहिंजी हुन बि ॾिठमि अचे तूं सुणो उमर आओ उमर तुंहिंजी माड़ी ॾिठमि पर अंदर न घुमियमि नुक्तो थी नुक्तो ॾिठ में पहिरियों अबा सुभान अल्लाह मस्जिद ॾिसी आयमि तव्हांजी हा राजपुरनि जी मस्जिद वञी करे सखर में ॻाल्हियूं कयां पोइ जे करे को पुछे भला मस्जिद छड़ो ॾिठई न घुमे बि सही यार अंदर न वियुमि घुमियुमि हिकिड़ो आहे ॾिसणु ॿियो आहे घुमणु सम्झो जाइज़ो वठणु हा साईं जन फरमा उमर तुझी माड़ी ॾिठमि पर घुमियमि वयुमि इरादो कयुमि साईं फिदा का बि वयुमि अबो अम्मा तुंहिंजे मथां क़ुर्बान मुंहिंजी माड़ी घुमो आहे अंदरि उमर मूंखे ॻाल्हि यादि अची मदीने में मुंहिंजी घरवारी खे तूं पंहिंजी माउ खे रोकियो झलियो अकेली न वञी पंहिंजी अबाण माण्हू घर बि वेझो हाय उमर छो पंहिंजी अमड़ खे झली साईं मुझी गैरत बर्दाश्त नथी करे सुना तॾहिं मोटायो अकेली अमड़ मुंहिंजी कीअं वञे माण्हू मुनाफ़िक़ मदीने जा खोड़ घणो कुझु चवंदा छो त परदे जो हुकुम न आयो सम्झो था परदे जो हा इहे ॻाल्हियूं हलनि पयूं त परदे जो हुकुम नावल थी पियो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन एहसान थी उमर जो उमर फर्श ते सलाह दे सागो हुकुम अल्लाह हुई उमर फर्श ते सलाह दे मथों सागो हुकुम